एक ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। नवाज़ लीग अॻवान आबिद शेर अली इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जो मुतालबो करे छॾियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजे बयान में आबिद शेर अली चयो आहे त तोशाखाना जे चोर इमरान ख़ान खे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद मथस फ़ौजदारी केस दाख़िल करे गिरफ़्तार कई वञे। इमरान ख़ान जी मसनूई शराफ़त वारी चादर लही चुकी आहे। इमरान नियाज़ी डिक्लियर चोर ऐं करप्ट साबित थियो आहे। साणस ॾोहरनि वारो सलूक थियणु घुरिजे। ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾियूं। नवाज़ लीग अॻवान आबिद शेर अली इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जो मुतालबो करे छॾियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजे बयान में आबिद शेर अली जो चवणु आहे त तोशाखाना जे चोर इमरान ख़ान खे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद मथस फ़ौजदारी केस दाख़िल करे गिरफ़्तार कई वञे। इमरान ख़ान जी मसनूई शराफ़त वारी चादर लही चुकी आहे। इमरान नियाज़ी डिक्लियर चोर ऐं करप्ट साबित थियो आहे। साणस ॾोहारनि वारो सलूक थियणु घुरिजे।